अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम सलाम। ओ सर चाला खुश आयो खुश खैर मां समझो न पेशेंट अची वियो आहे ॿियो ख़ैर आहे तबियत सही आहे तव्हां ॿुधायो खुश आहियो ॿियो ख़ैर लॻो पियो आहे फर्स्ट क्लास असांजी दवाउनि जो हलनि पियूं दवायूं अदा तव्हांजूं दवायूं बिल्कुलु ॾाढियूं सुठियूं हलनि थियूं पर हाणे मसइलो इहो आहे त थोरो मां तव्हां खां नाराज़ बि आहियां छो त तव्हां असांखे को पैकेज नथा ॾियो यकीन कयो अलाए केतिरा मतिलबु त हिकिड़ी खुली ॻाल्हि कयूं था क्लिनिक ते वेठा आहियूं कंपाउंडर कंहिंखे न घुराइजांइ हाल फ़िलहाल 2 मिंट मीटिंग थो कयां त अलाए केतिरा मतिलबु त मेडिकल रेप अचनि था उहे घणो पैकेज ॾियनि था यकीन कयो AC वठी था ॾियनि वाटर कूलर एयर कूलर माना अलाए अलाए छा छा था ॾियनि तव्हां हिन महिल ताईं नाराज़ न थीजो को पैकेज न ॾींदो आहे डॉक्टर साहब असल में असांखे एतिरी फैसिलिटीज़ न आहिनि न आहे त पोइ छॾियो भला इहो मेडिकल इहो ॿुधायो तव्हां सेल केतिरी कयूं दवायूं सेल त मां तक़रीबन मुंहिंजा पेशेंट ईंदा आहिनि मुंहिंजो जेको आहे ॾाढी OPD ॾाढी भली आहे मुंहिंजी एतिरी सेल त नथी थिए दवाउनि जी जेतिरी तव्हां ॻाल्हि था कयो हले या न हले उन सां तव्हांजो वास्तो न आहे मां पाण माना हाणे तव्हां ॻाल्हि ॿुधो दवा ॾियो था 50 रुपए मूंखे ख़बर आहे मार्केट में तव्हां कंपनी वारा 50 रुपए में ॾियनि था मां हिते 150-200 रुपए में हलायां थो ठीकु आहे उहे थी वियूं बाजू कमु तव्हां जूं दवायूं सॼे मेडिकल ते पूरे पंहिंजे शहर में मां हलायूं तव्हां मूंखे छा ॾिनो आहे रिटर्न में वॉट इज़ यूर रिटर्न ऑफ दी कॉन इको एंड यूर दे अखरोट तव्हांखे सोलर जो पखो ॾियूं न न न न पखो छा खाधुमि पखो हाणे पखी पखो त ग़रीब बि वठी सघे थो उहा शइ जो जेको मां न वठी सघां या ग़रीब जेकॾहिं वठे त सोचे त न एतिरा पैसा न आहिनि का शइ मिसाल आहे बैटरी बि ॾियूं सर बैटरी मां अञा थोरो वधो सेल बि एतिरी कयो कोन था बाक़ी तव्हां इहा ॻाल्हि कयो था त सेल नथो डिमांड न इहो कहिड़ो इल्ज़ाम तव्हां न कयो न तव्हां थोरो न साईं पर्सनैलिटी आहे साईं पर्सनैलिटी पंहिंजी जाइ ते आहे OPD मुंहिंजी पंहिंजी जाइ ते आहे मां तव्हांजी दवायूं सेल कयां थो लिखां थो ॾियां थो कयां थो तव्हांजूं दवायूं मां पंहिंजे मेडिकल ते बि रखियूं हाणे उन ॻाल्हियुनि खे तव्हां छॾियो उहो मुंहिंजो कमु आहे मां दवायूं हलायां थो मेडिसन मां मुंहिंजूं धड़ाधड़ हलनि थियूं चङा भला डॉक्टर फलाणो आहे 2-3 ॼणा डॉक्टर वेठा आहिनि उन्हनि ॾे कोई बि पेशेंट न वेंदो आहे सॼो मां ॾे ईंदो आहे साईं 4000 पैकेट वेलोसेफ जा तव्हांखे ॾियूं था तव्हां उहे सेल कयो तव्हांखे AC जो पैकेज ॾियूं था AC जो पैकेज 4000 यार वेलोसेफ सां मां मथां न हलायां वेलोसेफ घटि थो हले बहरहाल तूं उहो वरी बाद में ॾिसंदासीं पर मूंखे कुझु कार वठी ॾियो हाणे पाण में हेठां कार वठी ॾे हुनखे यकीन कयो हुनजी ॿी कंपनी अलाए कहिड़ी कंपनी सेंडोज़ी अलाए CBI काइकी अलाए छा हुयो हुनजी कंपनी वारा त हुननि खे वीगो गाॾियूं कढी रहे ॾिनियूं तव्हां असांखे कार नथा ॾियो कल्टसी ॾियो साईं जेकॾहिं नथा कढायो त पोइ मेडिकल छॾियो वञी किथे पिनो छॾियो भला छॾियो वञी असांजो पहाड़ पचो छॾियो असां ॿिए कंहिंखे ॾिसूं तव्हांजे करे ॿियनि खे बि असां जेको आहे पैकेज उन्हनि खां बि नथा न डिमांड जी छो साईं डिमांड तव्हां बि त अचो था न तव्हां त मुफ़्त में असां खां दवायूं वठो लिखाए वञो था असांखे कहिड़ो फ़ाइदो आहे तव्हांजूं दवायूं हलनि थियूं तव्हांजी कंपनी खे फ़ाइदो आहे न मूंखे कहिड़ो फ़ाइदो आहे साईं तव्हांजो रिज़ल्ट एतिरो न आहे न तव्हां जेतिरी वयूं न आहिनि दवायूं अरे साईं रिज़ल्ट कीअं न ॻाल्हाए छा थो रिज़ल्ट छो न आहे छो रिज़ल्ट न आहे मूंखे हाणे ॻाल्हि ॿुधो वेठा इन छा कमीशन ते साईं कमीशन आहे न साईं कमीशन इलाज न कयो माण्हुनि जे बदिलो कमीशन ते तव्हांजो कमु न आहे तव्हां इहो ग़लति न ॻाल्हायो त मां इलाज कयां थो या नथो कयां बाक़ी रहियो सवाल मां कमीशन वठो थो मां 30% या 40% न न न सर ॻाल्हि ॿुधो या मूंखे कार खपे मूंखे इहा बि ख़बर आहे त तव्हां प्लाटिंग बि कयो था असांखे प्लाटी न छो असां अचनि वारा 100 गज़ प्लाट 100 गज़ वारो त मुंहिंजो चढ़ो बाथरूम आहे हेॾा कमोड ठहियल आहे हेॾा गेंडी ठहियल आहे ॻाल्हि कर 100 गज़ में बाथरूम फ्रेश वेह न रिलैक्स वेह बसि दुनिया खां टेंशन ख़तम थी वञे तॾहिं वेह तॾहिं हर शइ रिलैक्स अचे बाक़ी 100 गज़ मां तक़रीबन 250 कयुसि असांजी रेंज में न आहे त रेंज में न तव्हां खणी असां गॾु रहिजो न पर ईअं हाणे न कयो न ॿुधो 250 जो माना गज़नि जो उहो विझो तव्हांजा रक्षनि जा पंहिंजा जेके 4-5 रक्षा था हलनिव गाॾियुनि जो शोरूम अथव असांखे का गाॾी न छो किस्तुनि ते मां किस्तूं न भरंदो मां किस्त तव्हांजी कंपनी भरींदी
साईं वो तो मुझे पंहिंजो पर्सनल बिज़नेस आहे न साईं। त पर्सनल बिज़नेस आहे त पर्सनल क्लिनिक कान्हे साईं। उहा त तव्हांजी क्लिनिक आहे, असां त मेडिकल रेप। त पोइ खण पंहिंजी बाबा दवाऊं मोह साईं तव्हां हिनखे तव्हां हलायो था साईं। न हे दवाऊं असां पोइ तव्हांखे सहूलियत सां ॾियूं था बाबा, तव्हां खपा डॉक्टर साहिब। हाणे तव्हां ईअं त न कयो न, नाराज़ जल्दी नाराज़ था थी वञो। एतिरो जल्दी नाराज़ त न थियो न। ॻाल्हि ॿुधो, हाणे सहूलियत ॾींदासीं, पैकेज ॾींदासीं। हाणे मूंखे पहिरीं ॻाल्हि त जीअं ॿी जेको हाणे तव्हां विज़िट करणु अचो, मूंखे हिकिड़ी जनरल एसी खपे, ठीकु। उन खां पोइ जेको आहे टूटी केरोला खपे 2021 जो मॉडल। एतिरी डिमांड ठहे थी तव्हांजी साईं। हाणे ॻाल्हि ॿुधो, मां तव्हांजूं ॾाढियूं दवायूं हलायूं आहिनि, उन में मुंहिंजो तव्हां कोई बि मूंखे पैकेज न ॾिनो आहे। इहो मूंखे ॾाढो ॾुख थियो आहे। कंपनियूं ॿियूं अचनि थियूं, सुठी ऑफर ॾियनि थियूं, पर मां उन्हनि खे बि माना पेंडिंग में रखी वेठो आहियां। सो प्लीज़ तव्हां मुंहिंजी हेल्प कंदव त मां तव्हांजो दवायूं लिखंदुमि, न त तव्हां पंहिंजी दवायूं खणो। तव्हां दवाउनि खे छॾियो, मुंहिंजो ॿियो बि बिज़नेस आहे। हा, कहिड़ो? पोइ उन में कारुनि जो बिज़नेस आहे, प्लाटनि जो बिज़नेस आहे। पोइ उन में तव्हां चओ त तव्हां जी असां करे सघूं था। कारनि जो बिज़नेस माना उन में मां माना तव्हां शेयर कयां, तव्हांखे असां किस्तनि ते ॾेई सघूं था। मां किस्तनि ते न, मूंखे पंहिंजो पार्टनरशिप उन में रखो, पर मां पार्टनर माना हूंदुमि, पैसा न इन्वेस्ट हूंदव। मां डॉक्टर आहियां, ठीकु आहे। या वरी ईअं कयो, पंहिंजी कंपनी खे चओ मुंहिंजी शादी कराए। इहो कयो, इहो शादी कराइनि। हा, कराइनि न, वांदा वेठा। पहिरियों दफ़ा ज़िंदगी में ॿुधऊं त कंपनी वारा कीअं शादी कराईंदा। चवनि त हिकिड़ो उछले छॾियो न, हिकिड़ी थियल आहे, वरी ॿी कराए छॾनि। पोइ बसि साईं तव्हांजी गाॾी जी पूरी कयूं था, तव्हांजी गाॾी अरेंज करे था ॾियूं। गाॾी चङी माना पोयों होको बोको हुजे, जंहिंमें ॿार वेहनि, मां अचां वञा, सम्झी। टूल प्लाज़ा माना को हो हुजे, माना पैसा वैसा न ॾियांसि, सही। ठीकु आहे, ठीकु आहे। पोइ हुन हिसाब सां ऐं असांजे हा घर वारी चए थी 1000 खनि जो त करेला भाॼी वठी ॾियणु, त वरी पोइ 1000 खनि जो करेला। हा भाउ, 1000 रुपया तव्हांखे मां ॾियां? तव्हांजूं दवायूं थो लिखां न, खणो न त दवायूं। करेला हक़ आहे न, मां छा नांग खां, नांग जो मिटी खाईंदुमि। करेला, ॿार जेको आहे, भिंडियूं, अटो, चांवर, इहो त वठिणो आहे न। हा, 1000। बिजली जो बिल बि जो भरे ॾियो, 2 बिल बि थो ॾियांव, बिजली जो बिल बि ॾियांव थो 2 महीननि जो, उहो बि न भरियो आहे, ऐं गैस जो बिल बि न भरियो आहे 3 महीननि जो, इहे ॿई भरे ॾियो। आहे मूं वटि। हा, उहो ई भरे। हा, ऐं मोटरसाइकिल बि सर्विस कराए ॾियो, ऐं ट्यूनिंग बि कराए ॾियो, कुझु त करे ॾियो। डॉक्टर साहिबु कुझु असांजी कंपनी ते बि रहम कयो। अल्लाहु अकबर, यार कहिड़ो रहम कयां, कहिड़ी मां तोखे फेवर ॾियां? तो त मूंखे फेवर न ॾींदी आहे। असांखे असांजी ड्यूटीअ खां फारिग कराईंदो न, ड्यूटी उहो तव्हांजो कमु आहे। उहो तव्हां डिमांड था कयो, मोटरसाइकिल थियो, बिजली जा बिल थिया, हे थियो हो थियो। वाह, अलाह गंज ॾिनो अथव, सॼी उमिरि में पढ़ाई ड्यूटियूं कयूं अथव, पढ़ाई नौकिरियूं ॾिनियूं अथव, पढ़ाई प्रोडक्ट बि कई अथव, त पोइ तव्हांखे इलाज कया आहिनि छा? मां तव्हांखे फोन थोरे ई कई आहे, तव्हां मूंॾे आया आहियो। चङो इस्लामाबाद जी मूंखे टिकट कराए ॾियो, बसि ॿारनि समेत वञा घुमण, चकर बकराणी था को मर्ज़ी। उहो तव्हांजो इशू आहे, वठी वियो प्रॉब्लम जो माउथ इन जो जेब, उहो मुंहिंजो को वास्तो न आहे हुन सां। उहो जेको आहे करे ॾियो। हा, इस्लामाबाद जी कर, कोटा बि मूंखे वठी हलो, तव्हां पाण अकेला ड्राइविंग तव्हां कंदो, मां पोइ वेठो हूंदुमि। ठीकु आहे साईं। पिस्ता विस्ता वठी ॾिजो होॾां, सम्झिया। ऐं डिमांड खे कुझु हल्को त रखो न साईं। डिमांड मां 4-5 मां तव्हांजे टेबल टॉक ते मां पंहिंजूं शर्तूं रखियूं, उनजे करे पोइ जेको आहे कुझु शर्तूं मां एग्री आहियां। हा भई कुझु तव्हांजो वरी नेक्स्ट टाइम तव्हां दवाऊं सेल कयो था, तव्हां अचो वञो था, सॼो मुल्क रुलो था, कारा तितर वठी ॾियो, इहे तितर वठी ॾियो या मोर वठी ॾियो, कुझु त वठी ॾियो। साईं एतिरी डिमांड, हाणे तव्हां कुझु तव्हां बि त ख़्यालु कयो। हलो 200 ॾियो त पकोड़ा घुरायूं, 200 जो पकोड़ा घुरायूं, पकोड़ा बि घुरायूं था। कार्ड अलाए मां घुरायो 200 पकोड़ा, ऐं घर वारीअ खे मां जेको आहे कार्ड मूंखे 500 वारो हुनजो बि ॾियो, मोबाइल जो इस्तेमालु। मूंखे पेट्रोल जा पैसा पिया आहिनि, रेड़ियूं पाईंदो वञे, बांबड़ा पाईंदो वञे, अहिड़ो कयो छो था जो तव्हांखे पैसो कोन्हे। इस्लामाबाद जी टिकट ठाराए 3 ॾींहं ते होटल जी, होटल बि कराए ॾिजो, उते जो फूड बि मुंहिंजो फ्री हूंदो आहे। फूड बि फ्री हूंदो आहे न। चलो वो बरेस करेंगे। पुट जी जेके थोड़ी न नज़र विझो न, दवाऊं त सेल थींदियूं न असांजी। सेल थींदियूं, जे सेल न थियूं त पराए घर में दवा उछले ईंदो, इहो मुंहिंजो तव्हांजो वाइदो आहे। सेल थींदियूं, पुट जी शादी आहे, हुन में डोनेशन घणो ॾींदो? मुंहिंजे पुट जी शादी आहे, डोनेशन कंपनी ॾींदी। तव्हां बि हलायो, गंज अथव, प्लाटिंग कयो था, रक्षा अथव, शोरूम अथव, कुझु त कयो। हाणे ॻाल्हि ॿुधो,
आख़िरी ॻाल्हि इहा माशाल्लाह सुठा पैकेट ॾिना थी पकोड़ानि वारो बंदि हूंदो सुभाणे मां वरी अकेलो घुराए खाईंदुमि ठीकु आहे साईं मिर्चाई न तव्हांजो वात सरदो इहे रखी थो छॾियां थी ऐं ॻाल्हि हे फ्लैट को मूंखे को सुठो वठी ॾे आहे कब्ज़े वारी ॻाल्हि कब्ज़ो कराए ॾे तव्हां वटि माण्हू आहे कब्ज़े वारो कमु न थींदो आहे पैसनि जो कमु थींदो आहे तव्हां इहो मां कब्ज़नि वारा आहिनि तव्हां कराए ॾियो साईं न ईअं न आहे तव्हां ग़लति थो लॻे पर तव्हां कुझु पैसा ॾियो कुझु मां पंहिंजी तरफ़ां खणी भरियां थो 1000 त जो मां वाईफाई हणायो 1000 खण ॾियो वाईफाई जा हिन वक़्तु मां वटि पियो ई 1000 आहे जेको मां गाॾी में पेट्रोल विझाईंदो चलो 500 जो बूट त वठां हे बूट पचो बूट त जो त को कुल 1000 रुपया टोटल पेट्रोल भराइणो आहे मोबाइल जो गिरवी रखी वञा मथां तव्हां अचो ई न मथां दग में किथे बियों थी पियो किरी पियो त मुंहिंजो पैकेज ई रिजेक्ट थी वञे ठीकु आहे न बराबरि मां तव्हांजी दवाऊं लिखंदुमि बाक़ी इन ॻाल्हियुनि ते थोरो नज़रसानी कजो जेकॾहिं तव्हांखे ॻाल्हि सम्झ में अचे थी त पोइ तव्हां वरी पोइ मोस्ट वेलकम इन आओ मुंहिंजा 24 आवर्स तव्हांजे लाइ दरवाज़ा खुलिया पिया आहिनि ऐं कंपनी सां बि ॻाल्हायो जेकॾहिं न त पोइ पंहिंजी दवायूं डॉक्टर साहिब हिकिड़ी ॻाल्हि कयां तव्हां हा जी माशाल्लाह तव्हांजी पर्सनैलिटी आहे तव्हां डॉक्टर आहियो पॉपुलर बि आहियो पूरी शिकार में पॉपुलर आहियो जी जी पर पोइ दवाउनि ते तव्हांखे एॾी कमीशन तव्हांखे थोरो मूंखे ॾुख थो थिए साईं मूंखे ॿुधायो उहो कहिड़ो डॉक्टर आहे जेको कमीशन नथो वठे कहिड़ो डॉक्टर आहे जेको चओ त कोई बि न हर कंहिंखे कमीशन न हूंदी साईं कमीशन वठंदा आहिनि डॉक्टर सभु कमीशन वठंदा आहिनि उन्हनि जी कमीशन हूंदी आहे उन्हनि जी परसेंटेज हूंदी आहे तव्हां उन डॉक्टरनि खां पुछा कयो तव्हां रोज़ जो कमु आहे तव्हां मेडिकल रेप आहियो तव्हां हर शहर में हर सिटी में तव्हां विज़िट कंदा आहियो तव्हांखे मूंखां वधीक तव्हांखे ख़बर हूंदी माशाल्लाह मोतबर डॉक्टर आहे मोतबर आहे त पोइ बेइज़्ज़ो कर मूंखे मोतबर आहे बेइज़्ज़तीअ जी कहिड़ी ॻाल्हि आहे बराबरि चवां थो माशाल्लाह तव्हांजी पर्सनैलिटी आहे त तव्हां कोई डिमांड त रखी रखो न बसि तव्हां ॾिसो कोशिशि कजो पोइ इनशाला ठीकु आहे मुंहिंजी ओपीडी जो टाइम थी वियो आहे रश बीठी आहे वरी इनशाला राब्तो कंदासीं ठीकु आहे सर ओके हे बैग खणो मथां